अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जुनू ता ख़बर ॾियूं था त तालका काज़ी अमन पाकिस्तान एक्स सर्विसमैन सोसाइटी पारां 5 फरवरी कश्मीरी अवाम सां यकजे जे तौर स्मार्ट CNG खां प्रेस क्लब चौक ताईं रैली कढी कश्मीर ऐं पाक आर्मी सां यकजे थियण जो इज़हार कयो। उन मौक़े ते अॻवाननि तालका सदर अनवर उनर ज़ुल्फ़कार सतो सोबदार मीर साहब महर हनीफ़ मञोठो ग़ुलाम रसूल खोसो उस्मान चांडियो बचल महर ऐं ॿियनि अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कश्मीर खे पंहिंजे हक़ घरोन तां शहीद कयो पियो वञे, जेको कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। कश्मीर पाकिस्तान जो हिसो आहे, उते जी अवाम मथां थींदड़ ज़ुल्म बर्बरियत बंदि कई वञे। अॻवान अक़वाम मुतहिदा खां मुतालबो कंदे घुर कई त कश्मीर जे अवाम खे आज़ादी ॾेई पंहिंजो हक़ ॾिनो वञे। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान। वधिक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ी अहमद। फेसबुक ऐं यूट्यूब ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन जोणो।